अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अहसन अब्बासी। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जिल्द चोथों। बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के उॿावड़े मां शोर खानपुरी ऐं हैदराबाद शहर मां मुमताज़ मिर्ज़ा खां मिली। कहाणी आहे 4 शहज़ादा। हिकिड़ो बादशाह जंहिंजे अदल ऐं इंसाफ़ जी दुश्मननि में बि हाक हुई। खेसि 4 सुहिणा ऐं जवान पुट हुआ जे चारई सैर शिकार जा कोॾिया ऐं घुमण फिरण जा शौक़ीन हुआ। रोज़ु सुबुह जो घोड़नि ते सवार थी निकिरंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं शिकार जे पोयां घोड़ा डोड़ाईंदा शाम धारे पंहिंजे माॻ मोटी ईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं शहज़ादा सही संवरी घोड़नि ते चढ़ी शिकार जे इरादे सां हिकिड़े पासे रवाना थिया। हलंदे हलंदे कंहिं रिण पट में अची पहुता जिते उन्हनि खे उञ ॾाढो हलाक कयो। हेॾां होॾां ॾिठऊं पर भर पासे में का बि वसण वारी नज़र न आयनि। थोरो अॻिते हलिया त खेनि परियां हिकिड़ी झूपड़ी ॾिसण में आई। ख़्यालु कयऊं त लाशक उते को रहे थो। सो हिक ॿिए सां सलाह कयऊं त जेकॾहिं चारई ॼणा गॾिजी हलंदासीं त ख़बर न आहे झूपड़ीअ वारा कहिड़ो ख़्यालु आणीनि। तंहिं करे चङो ईअं थींदो त हिकिड़ो हिकिड़ो थी वञे ऐं पाणी पी अचे। उहा सलाह बीहारे पहिरियां ई वॾो भाउ झूपड़ीअ ॾांहुं रवानो थियो। उते वञी सॾु कयईं त झूपड़ीअ मां हिकु नंढी नेटी चोॾीअं जे चंड जहिड़ी सुहिणी छोकिरी निकिरी आई। जंहिं पुछियुसि त तूं केरु आहीं? शहज़ादे जवाबु ॾिनुसि त आउं मुसाफ़िर आहियां, उञ हलाक कयो अथमि, महिरबानी करे पाणीअ ढुक प्यारी में। छोकिरीअ चयसि त दुनिया में मुसाफ़िर आहिनि 2, तूं अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहीं। जे जवाबु पूरो ॾींदे त पाणी बि मिलंदो ई, न त पोयां पेर कजि। शहज़ादो पूरो जवाबु ॾेई न सघियो ऐं सवाइ पाणी पीअण जे मोटी अची भाइरनि खे ख़बर कयईं। उन ते वरी ॿियो भाउ झूपड़ीअ ॾांहुं वियो। झूपड़ीअ जे ॿाहिरां बि हकल कयईं त नेक माई, मूं ग़रीब खे पाणी भलाई करे पाणीअ जो चुको प्यार। उहो ॿुधी साॻी छोकिरी निकिरी आई ऐं चयईं त दुनिया में ग़रीब आहिनि 2, ॿुधाए त तूं कहिड़ो ग़रीब आहीं। शहज़ादो जवाबु ॾेई न सघियो ऐं बिना पाणीअ पीअण जे वापसि वरी आयो। वरी टियों शहज़ादो आयो ऐं अची छोकिरीअ खे चयईं त माई आउं चोर आहियां। छोकिरी उहो ॿुधी चवणु लॻसि त दुनिया में चोर आहिनि 2, ॿुधाए त तूं कहिड़ो चोर आहीं। शहज़ादो जवाबु ॾेई न सघियो, उहो बि उञायल ई पोइते मोटियो। अहिड़ीअ तरह चोथों शहज़ादो बि झूपड़ीअ ॾे पाणी पीअण लाइ आयो। छोकिरीअ पुछियुसि त तूं केरु आहीं? चयईं त आउं बेवकूफ़ आहियां। छोकिरी पुछियुसि त दुनिया में बेवकूफ़ आहिनि 2, ॿुधाए त तूं कहिड़ो बेवकूफ़ आहीं। हिन शहज़ादे बि को जवाबु न ॾिनो ऐं जहिड़ो वियो तहिड़ो ई नाउमीद थी मोटियो। नेठि शहज़ादनि ॿी वाह न ॾिसी घोड़ा खणी पुठिते वराया ऐं हलंदा हलंदा आख़िर अची पंहिंजे मुल्क में पहुता। शहज़ादनि जे वञण खां पोइ जल्द ई छोकिरीअ जो मुड़ुसु बि घर आयो। हिन जो दरवाज़े वटि पेरा ॾिठा सो शकी थियो। नका कयईं, पुछा न ॻाछा, लाहींदे मोचड़ो ज़ाल ते खणी वसकारो कयईं। ज़ाल खे चङी मार कढी पेरो खणी शहज़ादनि जे मुल्क में अची पहुतो ऐं शहज़ादनि जा पेर शाही महल जे दरवाज़े ताईं पहुचाए बादशाह खे वञी दांह ॾिनई त बादशाह सलामत, 4 शाही धाड़ेल मुंहिंजे घर में धाड़ो हणी आया आहिनि। मूं उन्हनि जा पेर खणी शाही महल अंदरि छॾिया आहिनि। हाणे महिरबानी करे मूं ग़रीब जो दाद करियो। बादशाह बि हिन जी ॻाल्हि ॿुधी हिकदमि हुकुम कयो त उन्हनि धाड़ेलनि खे झले वञी सूरीअ ते चाढ़ियो। बादशाह जो हुकुम ॿुधी कोटवाल चइनी शहज़ादनि खे अची क़ाबू कयो। सॼे शहर ऐं आसपास में उहा ॻाल्हि हुली वई त शहज़ादनि खे फाहीअ ते चाढ़ियो वेंदो। होॾां छोकिरीअ खे बि उहा ख़बर पइजी वई। तंहिं ख़्यालु कयो त उहे वीचारा शहज़ादा बेगुनाह आहिनि, उन्हनि खे कंहिं बि हालत में बचाइणु घुरिजे। उहो ख़्यालु करे कंहिं हीले सां उहा छोकिरी बि अची बादशाह जे कचहरीअ में पहुती ऐं बादशाह खे समूरो हाल ॿुधायईं। उन ते बादशाह चइनी शहज़ादनि खे पाण वटि घुरायो। जन साॻियो पाणी न पीआरण वारो हाल बयानु कयो। बादशाह छोकिरीअ खे चयो त बराबरि शहज़ादा बेगुनाह आहिनि ऐं असीं हिननि खे माफ़ी ॾियूं था, पर तूं ॿुधाए त दुनिया में 2 मुसाफ़िर, 2 ग़रीब, 2 चोर ऐं 2 बेवकूफ़ केरु आहिनि। छोकिरीअ जवाबु ॾिनो त चवंदा क़िबला, हिन दुनिया में 2 मुसाफ़िर आहिनि, चंड ऐं सिज, जे वीचारा सदाईं सफ़र में आहिनि।
ॿ ग़रीब आहिनि, हिकु ज़मीन ऐं ॿी कुंवारी धीअ। छाकाणि त ग़रीब ते जेको रखिबो सो सही वेंदो, अहिड़ीअ तरह ज़मीन बि केतिरे ॿार हूंदे दाह न कंदी, ऐं न्याणीअ खे बि माइट जेको मुड़ुसु ॾींदा सो सवाइ पुछण जे क़बूलींदी। चोर ॿिया आहिनि ॿ, हिकु साहु ऐं ॿियो इज़राइल। चोर हमेशह लिकी ईंदो आहे, अहिड़ीअ तरह ही ॿई बि लिकी ईंदा आहिनि। बेवकूफ़ बि आहिनि ॿ, हिकिड़ो पाण बादशाह सलामत ऐं ॿियो मुंहिंजो मुड़ुसु। मुंहिंजो मुड़ुसु बि सवाइ पुछा ॻाछा जे मूंखे मार ॾेई हिते दाही थी आयो, ऐं अव्हां बि हिन जी ॻाल्हि ते ॻंढ ॿधी शहज़ादनि खे खणी फाहीअ ते चाढ़ण जो हुकुम कयो। जेकॾहिं आउं वक़्त सिर न चाहा त हूं त ही चारई बेगुनाह सूरीअ ते चढ़ी वञनि हा। बादशाह छोकिरीअ जो उहो सम्झ भरियो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि घणो ई इनाम इकराम ॾेई पंहिंजे घर रवानो कयाईं। काल्ह ॾिठासीं त ॾाढा ख़ुशि लॻा वेठा।